होप टूरिस्ट ग्रुप नौशर फिरोज जे बानी नाले वारे मुसवर अदीब ऐं उस्ताद सैयद अली अहमद शाह जी सरबराही में दुनिया जे वाहिद सरसब्ज सहरा थर पार्कर जे 5 रोज़ा सैरो तफरीह जे पहिरीं मंज़िल गेटवे ऑफ थर यानी थर में दाख़िल थियण जे दरवाज़े नए कोट किले पहुतासीं। नओं कोट किलो मीरपुर ख़ास खां 64 किलोमीटर जे मुफ़ासिले मिठीअ वेंदड़ नए शाहराह ते क़ाइमु आहे। नओं कोट किलो सिंध जे हुकुमरान मीर करम अली खान टालपुर सन 1814 में तमीर करायो। यादि रहे त टालपुर हुकुमराननि सिंध ते कलोड़ा दौर खां पोइ हुकूमत कई जेका 1782 खां वठी 1842 ताईं क़ाइमु रही। नओं कोट किले जी ऊचाई ऐं मज़बूती पहिरीं नज़र में ई ॾिसंदड़ खे क़ाइल करे थी त हीउ कोट पूरे थर जो रखवालो ऐं मुहाफ़िज़ किलो आहे। हिन कोट में टोटल 9 बुर्ज आहिनि। चइनी कुंडुनि ते बुर्ज ऐं 3 भितियुनि खे विच में बि बुर्ज आहिनि। हिननि बुर्जनि में 12हें दरवाज़े जी हिफ़ाज़त लाइ हिकु वॾो बुर्ज आहे जंहिंजी थोल 140 फुट आहे। हीउ बुर्ज मुख्य दरवाज़े खे लिकायो बीठो आहे। कोट में दाख़िल थिबो त सॼे हथ ते भित जे भरिसां रहाइशी जायुनि जा खंडर आहिनि जेके ॿुधाइनि था त हिते मीरनि जी रहाइश हूंदी हुई, छो त वेकरा कमरा ऐं भितियुनि में वंग दरियूं ख़ूबसूरत जाइ जे आसारनि जी निशानदेही कनि थियूं। ॿिए पासे कोट जे ॾाखिणी भित जे भरिसां बारूद खानो ठहियलु आहे जंहिंमें का बि दरी या रोशनदान न आहे। बहरहाल नओं कोट ऐं कोट ॾिचीअ जो किलो सिंध जा आख़िरी तमीर थियल किला आहिनि जिन खां पोइ किलनि जी तामीर सॼी दुनिया में रुकिजी वई। माज़ीअ में ही किलो बादशाहनि जी आमाजगाह ऐं जंगी साज़ो सामान जो मर्कज़ रहियो जिते अॼु थरी गायक पंहिंजे मुनफ़रिद अंदाज़ में सुरनि जी वर्खा करे सियाहनि जी आजियान कंदा रहनि था। घट में जमुना घट में गंगा घट